खबर शामिल कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चयो आहे त डिघे अमन ऐं इस्तेहकाम ताईं दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खैबर ज़िले में 13 मार्च जो दौरो कयो। हिन पाक अफ़गान सरहद ते मुक़रर फ़ौजी जवाननि सां ॾींहुं गुज़ारियो। ISPR जो चवणु हो त आर्मी चीफ फ़ौजी जवाननि जे ऑपरेशन तयारी ऐं बुलंद हौसले खे साराहियो। ऑफिसरनि ऐं जवाननि सां पंहिंजे ख़िताब में आर्मी चीफ चयो त कबलाई में अवाम ऐं सिक्योरिटी फोर्सिस जी वॾियुनि कुर्बानीनि सबबि रियासत जी अमलदारी क़ाइमु थी आहे। हुन चयो त क़ौम जे सहकार सां डिघे अमन ऐं इस्तेहकाम ताईं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। वतन जे बचाव खे हर क़ीमत ते यकीनी बणायो वेंदो। अमन ख़राब कंदड़नि लाइ का जाइ न हूंदी। हुन आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कोर हेडक्वार्टर पेशावर जो बि दौरो कयो, जिथे खेसि ऑपरेशनल ट्रेनिंग ऐं फॉर्मेशन जे ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। पाक फौज में कमान जी तब्दीली खां पोइ सदर आरिफ अलवी पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान खे केतिरा ई भेरा सख़्त ताकीद कई आहे त हू पार्टी अॻुवाणनि ऐं सोशल मीडिया टीम खे नए आर्मी चीफ ऐं फौज ते तनक़ीद करण खां रोके। ज़रीन मूजिब सदर आरिफ अलवी इमरान खान खे ख़बरदार कयो आहे त हू पार्टी अॻुवाणनि ऐं सोशल मीडिया टीम खे नए आर्मी चीफ ऐं फौज ते तनक़ीद करण खां रोके। फौज जी इज़त इन जी रेड लाइन आहे ऐं इन खे पार न कयो वञे। पाक फौज जे कमान में तब्दीली खां पोइ तहरीक इंसाफ जे पार्लियामानी पार्टी नाले व्हाट्सएप ग्रुप में इमरान खान खे इहो पैगाम पहुचायो वियो। पैगाम में चयो वियो त नए आर्मी चीफ ते कंहिं बि फोरम ते तनक़ीद न कई वञे ऐं उन ते सख़्तीअ सां अमल करण जी हिदायत कई वई आहे। PTI तर्जुमान फवाद चौधरी मूजिब नए आर्मी चीफ एस्टेब्लिशमेंट ऐं आर्मी चीफ ते तनक़ीद न थींदी, इदारे सां वेढ़ न थी विढ़ी सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान जी मुलाक़ात थी आहे। वज़ीर आज़म हाउस तरफ़ां जारी पधिराई में चयो वियो आहे त मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। ज़रिया ॿुधाइनि था त मुलाक़ात में इमरान खान खे KP ऐं पंजाब में टफ टाइम ॾियण ते गौर कयो वियो, जॾहिं त असेंबलियूं तोड़ण वारे इमरान खान जे ऐलान ते पिणु तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। अमरीका ऐं बरतानिया बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ पाकिस्तान सां हर मुमकिन सहकार जी ख़ातिरी कराई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार सां पाकिस्तान में अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ऐं बरतानवी हाई कमिश्नर क्रिश्चियन ट्रेनर धार मुलाक़ात कयूं आहिनि। जारी कयल पधिराई मूजिब अमरीकी सफ़ीर सां मुलाक़ात में नाणे वारे वज़ीर अमरीका सां इक़्तिसादी ऐं वापारी शोबनि में ॿितरफ़नि लाॻापनि ते रोशनी विधी। नाणे वारे वज़ीर अमरीकी सफ़ीर खे बोर्ड खां पोइ बहाली ऐं बहालीअ जे मनसूबनि बाबति आगाह कयो। पधिराई मूजिब मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी जे ॿियनि मामलनि ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। नाणे वारी वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान मूजिब अमरीकी सफ़ीर बोर्ड सबबि पाकिस्तान खे पहुतल मुआशी नुक़सान जो एतिराफ़ कंदे चयो आहे त अमरीकी हुकूमत हिन ॾुखे वक़्त में पाकिस्तान सां गॾु आहे, जॾहिं त इसहाक डार चयो त अमरीका ॾुखे वक़्त में सदाईं पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। बरतानवी हाई कमिश्नर बि नाणे वारे वज़ीर इसहाक डार सां मुलाक़ात कई। पधिराई मूजिब UNDP जो सलाहकार सर माइकल बार्बर बरतानवी हाई कमिश्नर सां गॾु हो। नाणे वारे वज़ीर बरतानवी हाई कमिश्नर खे मुल्क जे मजमूई मुआशी सूरतहाल ऐं बोर्ड खां पोइ जारी बहाली ऐं बहालीअ वारे प्रोग्राम बाबति आगाह कयो। इन मौक़े ते इसहाक डार चयो त पाकिस्तान पंहिंजूं परॾे ही माली ज़िम्मेवारियूं पूरियूं करे रही आहे। पाकिस्तान ताज़ो ई $1 अरब जा बॉन्ड वापसि कया आहिनि। नाणे वारे वज़ीर चयो त मजमूई तौर ते तामीर ऐं बहालीअ जो मरहम 5 खां 7 माली सालनि ताईं जारी रहंदो। मौजूदा हुकूमत जो मक़सदु मुआशी ऐं माली इस्तेहकाम खे यकीनी बणाइण आहे। पधिराई मूजिब बरतानवी हाई कमिश्नर बोर्ड मुतासिरनि जी मदद लाइ हुकूमती कोशिशुनि जी वाखाण कई ऐं बरतानवी हुकूमत तरफ़ां बोर्ड मुतासिरनि जी हर मुमकिन मदद जी आछ कई। सिंध असेंबली में बोर्ड जी तबाहियुनि ते बहस जे ॿिए ॾिहाड़े दौरान पीपल्स पार्टी ऐं मुख़ालिफ़ धुर मेंबरनि तक़रीरूं कंदे चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में कॾहिं बि अहिड़ी बरसात न पई आहे जहिड़ी हिन साल थी आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सिफ़ारतकारी सबबि गॾियल क़ौम जे इजलास में इहा ॻाल्हि तस्लीम कई वई त सभ खां वधीक नुक़सान सिंध में थियो आहे, जंहिं करे ॿाहिरे मुल्क मदद लाइ अची रहिया आहिनि। स्पीकर आगा सिराज दुरानी जी सदारत हेठि थियल सिंध असेंबली जे इजलास में बरसात ऐं बोर्ड जी तबाही ते ॻाल्हाईंदे सूबाई वज़ीर शैला रज़ा चयो त बोर्ड सबबि सिंध में 5,000 खां वधीक कट लॻा, जेके बंदि कया विया आहिनि। पीपल्स पार्टी सरकार साल 2010 जी मुहा बोर्ड में बि अवाम खे अकेलो न छॾियो हो ऐं हाणे बि सिंध जे माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं। सदस्य चवणो हो त बोर्ड सबबि मुल्क जा माण्हू बंदनि ते दरबदर हुआ त ॿिए पासे PTI जा अॻुवाण हेलीकॉप्टर ते हवाई सफ़र करे रहिया हुआ।
टेरिटो वसीले गॾु कयल अरबे रुपया खाइजी विया ऐं अॼु ताईं इन खे सिंध नाहे पहुची सघिया। PPMPA शर्मिला फारूकी जो चवणु हो त हिते ऐवान में वेही तनक़ीद करण खे कहिड़ी ख़बर त ॿोॾि दौरान सिंध जे माण्हुनि कहिड़ियूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं आहिनि। शर्मिला फारूकी ऐवान में लुड़क लाड़ींदे चयो आहे त कराची में ॿोॾि मुतासिर कैंप में हिकु ॿुढड़ी 2.5 सालनि जे यूटी मुंहिंजी झोलीअ में विझी चयो त हुन जा वालिदैन ॿोॾि में फोत थी विया। मां हुन जी ॾाॾी आहियां पर हुन जी परवरिश मुंहिंजे वस न आहे। PPMPA निदा खोड़ो चयो आहे त ॿोॾि सबबि पाकिस्तान में 33 मिलियन माण्हू मुतासिर ऐं सिंध में 20 लख घर तबाह थी विया आहिनि। खुलियल आसमान हेठि वेठल माण्हुनि खे अजो फराहम करण जो वॾो चैलेंज बणियल आहे। संदसि चवणो त बरसात ऐं ॿोॾि दौरान वॾे वज़ीर सूदो सिंध हुकूमत जा समूरा वज़ीर MPA अवाम जे विच में हुआ पर हिकु टोलो हंगामी हालतुनि दौरान ॿ मनफ़ी प्रोपेगेंडा कंदो रहियो। PPMPA सैदिया जावेद चयो आहे त ॿोॾि सबबि सभु कुझु तबाह थी वियो त वरी ॿिए पासे वबाई बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि पर सिंध हुकूमत हिन ॾुखी घड़ीअ में सिंध जे माण्हुनि सां गॾु आहे। नाज़रीन, नून लीग अॻवान अताताड़ चयो आहे त इमरान न्याज़ीअ जी जमात पाकिस्तान खे नुक़सान पहुचायो आहे। पहिरें कंहिंजी जुरत न हूंदी हुई पर इमरान न्याज़ीअ जी अमरीका दौरे खां पोइ कश्मीर खपायो वियो। पंहिंजे जारी कयल बयान में नून लीगी अॻवान अताताड़ चयो आहे त स्टोइन्स जे मुल्क बनी गाला खे कुझु तोहफ़ा ॾिए थो ऐं वज़ीर आज़म जे उहिदे लाइ ॿोलियूं लॻाए थो। हिकु शख़्स इमरान ख़ान खे रिश्वत ॾेई जॾहिं वज़ारत उज़्मा हासिल कई त कश्मीर जी सियासीअ जो ॿेड़ो ग़रक़ थी वियो। हुन चयो त काल्ह वारो वाक़ियो रुॻो सियासत जो ॿेड़ो ग़रक़ थी वियो। हुन चयो त काल्ह वारो वाक़ियो रुॻो इलेक्शन में शिकस्त जो सबबु आहे। हुन ईअं कयो त मां इलेक्शन त हाराए वियुसि पर पाकिस्तान जे वज़ीर आज़म ऐं कम लाइ मूंखे शाबाशी ॾियो। संदसि वधीक चवणो त गुज़िरियल ॾींहुं समूरी दुनिया में मज़ाक उॾायो वियो त ही माण्हू पाण में विढ़ंदा आहिनि। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे ॿुॾी मरणु घुरिजे। नाज़रीन, पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान फवाद चौधरी इस्लामाबाद जो ख़ानगी माल सील करण ते हुकूमत ते तनक़ीद कई आहे। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म आज़ाद कश्मीर शहबाज शरीफ जी तक़रीर दौरान पंहिंजी सीट ते बीठो ऐं कश्मीर ते पाकिस्तान जी कमज़ोर मौक़िफ़ ते एहतजाज रिकॉर्ड करायो। PTI अॻवान चयो त इन वाक़िए खां पोइ सरदार तनवीर इलियास जी गाॾी मंगला में रोकी वई ऐं इस्लामाबाद में संदसि कारोबार सील कयो वियो। हिक ॿिए ट्वीट में हिन हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त अहिड़ी फास्ट ऐं गैर जमहूरी हुकूमत पाकिस्तान जी तारीख़ में न आई आहे। जेकॾहिं कश्मीर जे वज़ीर आज़म खां अहिड़ियूं कार्रवायूं रुॻो एहतजाज ते थींदियूं त पोइ तव्हां वालारियल कश्मीर खे कहिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियो। फवाद चौधरी वधीक चयो त तव्हां हिन मुल्क में सीड़ पुकारनि खां कहिड़ो पैगाम ॾेई रहिया आहियो। अहिड़नि अमलनि सां मईशत वधीक ज़वाल पज़ीर थींदी। मुल्क में जमहूरियत बहाल करियो। नाज़रीन, बलोचिस्तान हाई कोर्ट PTI सेनेटर आज़म स्वाति ख़िलाफ़ वधीक केस दाख़िल न करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। बलोचिस्तान हाई कोर्ट जे जस्टिस कामरान मलाखेल ऐं जस्टिस आमिर राणा ते ॿधल बेंच आज़म स्वाति ख़िलाफ़ केस दाख़िल करण वारे मामले जी ॿुधणी कई आहे। आज़म स्वाति ख़िलाफ़ केस ख़त्म करण लाइ दरख़्वास्त संदसि पुटु उस्मान स्वाति दाख़िल कराई जंहिं ते अदालत मुख़्तसिर ॿुधणी कई। बलोचिस्तान हाई कोर्ट आज़म स्वाति ख़िलाफ़ वधीक केस दाख़िल न करण जो हुकुम ॾिनो ऐं IG पुलिस खां सिंध ख़िलाफ़ दाख़िल थियल केस जी लिखत में रिपोर्ट पिणु तलब कई। नाज़रीन, इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान शहबाज़ गिल ख़िलाफ़ कराची में केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि शहबाज़ गिल ख़िलाफ़ कराची जे ब्रेड पुलिस स्टेशन में इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे अॻूणे ख़ासि मददगार ख़िलाफ़ शहरी मोहम्मद सईद जी फ़रियाद ते केस ब्रिगेड स्टेशन में दाख़िल कयो वियो आहे।